औरत सहरी में सभिनी खां पहिरियां जाॻंदी आहे ऐं सभिनी घर वारनि लाइ सहरी तयारु कंदी आहे, पर सभिनि खां आख़िर में खाईंदी आहे। रोज़ो रखण जे बावजूद मंझंदि जो ॿारनि खे खाधो खाराईंदी आहे। पोइ 4 वॻे खां इफ़्तारी ताईं पंहिंजे ख़ानदान वारनि जे लाइ इफ़्तारी तयारु करण में लॻी वेंदी आहे। चांवर, पालक, गोश्त, चटणी वग़ैरह वग़ैरह तयारु कंदी आहे, पर उन सां गॾोगॾु इहो डपु बि हूंदो आहे त अलाए कीअं ठहियो हूंदो। ससु सहुरे लाइ अलॻि अलॻि शइ पचाईंदी आहे ऐं गॾोगॾु मुड़ुस जी कावड़ खे बि सब्र सां बर्दाश्त करणो पवंदो आहे। अज़ान खां पहिरियां दस्तरख़ान लॻाइण तारीफ़ त परे जी ॻाल्हि आहे, बल्कि ॿ मानियूं खाइण खां पोइ हिकु थधो गिलास लस्सी घुरण ऐं वरी ही चवण त लूणु घटि आहे ऐं ख़ासि थधो न आहे। लेकिन शिकायतुनि जे अंबार में जनाब इफ़्तारी पूरी कंदा आहिनि। उनखां पोइ जेका इन्हनि ख़ुशि ज़ाइक़नि खाधनि जो एहतमाम कंदी आहे, उहा कंहिं कमरे में लिकी करे इफ़्तारी करे वठंदी आहे। थांवनि जा ढेर साफ़ करे अञा वांदकाई ई नाहे माणींदी त तरावी खां पोइ वरी हज़रात लाइ चांहि वग़ैरह ठाहिणु शुरू कंदी आहे ऐं वरी सहरी लाइ सवेर जाॻंदी आहे। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता न जाॻे ऐं सहरी लेट थी वञे त सॼे ख़ानदान जो नज़लो उन वेचारी ते किरंदो आहे ऐं सॼो ॾींहुं ताना ॿुधंदी आहे। अव्हां सभिनी खे दरख़्वास्त आहे त घर जी सभिनी औरतुनि, चाहे उहा माउ हुजे, घरवारी हुजे, धीउ हुजे, भेण हुजे या ॿियो को रिश्तो हुजे, उन्हनि जो लाज़मी ख़्यालु रखो। आख़िर उहा बि असां वांगुरु इंसान आहे।